जेमिनाई जुज़ा चौथे खाने में घरेलू ज़िंदगी ऐं वालदेन जे खाने में प्लानट चई रहिया आहिनि त वालदेन ऐं घरेलू ज़िंदगीअ तरफ़ तवज्जा ॾियो ऐं उन्हनि जी ख़िदमत करियो। जेकॾहिं वालदेन परेशानीअ में मुब्तला आहिनि त उन्हनि जो साथ ॾियो ऐं घरेलू ज़िंदगीअ तरफ़ दिलचस्पी वठंदा ऐं तव्हांजी ज़िंदगीअ में वॾियूं तब्दीलियूं अची रहियूं आहिनि उन तरफ़ सोचो त पाण खे उन में कीअं एडजस्ट करिणो आहे ऐं तव्हांजे टे खाने में सिजु मौजूदु आहे जंहिंसां तव्हांखे ज़िंदगीअ में नंढो सफ़रु ईंदो ऐं तव्हांजो को वेझो जो रिश्तेदार पहिरियों कज़न उन सां तव्हांजो सुठो वक़्तु गुज़रंदे ॾिसी रहियो आहे। पेशे जे हवाले सां मामला सही हली रहिया आहिनि जेके तव्हां संभाले रखिया आहिनि। कारोबार जे हवाले सां हींअर को मनसूबो न शुरू करियो। कारोबार में ख़ासि तौरु तवज्जा ॾियण ऐं एहतियात करण जी ज़रूरत आहे। 2 हफ़्ता इंतज़ारु करियो छाकाणि त हींअर मामला बहितर न ठही सघंदा। नवां मनसूबा जोड़ण जो वक़्तु न आहे। रोमानी मामला बहितर रहंदा ऐं ॿियनि सां तालुकात